बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू कौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए, जेको हिन पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। करोड़ों दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुज्तबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजनि, जिनकी अल्लाह ताला हिन पूरी काइनात जी हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद सही बुखारी में सुमरा बिन जुंदुब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज अदा करण खां पोइ पंहिंजनि असहाबनि सां गॾु वेहंदा हुआ। पोइ माण्हू जेकॾहिं को ख्वाब ॾिसंदो हो राति जो त सुबुह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं बयानु कंदो हो। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ उन्हनि खे उन जी ख्वाबनि जी ताबीर ॿुधाईंदा हुआ। फरमाए थो त हिकु ॾींहुं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर नमाज खां बाद इरशाद फरमायो त अॼु राति मूं ख्वाब ॾिठो आहे। हिकु ॻाल्हि ज़हन में रखिजो त मुंहिंजे तव्हांजा ख्वाब हक़ीक़त में बि आहिनि, कूड़ा बि आहिनि, सचा बि आहिनि, पर अंबिया जा ख्वाब वही जी सूरत हूंदी हुई। फरमायो त ॿ फ़रिश्ता मूं वटि राति जो आया, मूंखे चवण लॻा त हलो। मूं चयो हलो, ऐं उन्हनि सां गॾु हलियुसि। असां हिकु अहिड़ी जॻह ते पहुतासीं, हिकिड़े माण्हू खे ईअं सिधो सुम्हारियो वियो हो। वरी ॿिए माण्हू जे हथ में वॾो हिकिड़ो पत्थर हुयो। उन सुतल शख़्स जे मथे खे ते हयईं त उनजो मथो चिथरिजी थिए वियो, ज़रा ज़रा पियो थियो, पत्थर वञी थोरो वञी परे ते किरियो। ही पत्थर हणण वारो वरी उन पत्थर जे पोयां वञे थो, खणी वापसि थो अचे, तेसीं वरी हिन जो मथो ठीकु थी थो वञे, वरी हिनखे हणे थो। माना हिकिड़ी सज़ा हुई सा मुसलसल हली रही, जे मथे खे चिथरियो पियो वियो, सख़्त तकलीफ़ में हो। मूंसां गॾु जेके ॿ फ़रिश्ता हुआ, उन्हनि खां मूं पुछियो त हिन शख़्स जा गुनाह कहिड़ा हुआ, कहिड़े जुर्म जी हिनखे एॾी सख़्त सज़ा पई मिले।
चइसि ही उहो माण्हू आहे जे क़ुर पढ़ी विसारे छॾियो, ही उहो शख़्स आहे जेको फर्द निमाज़ खां हिन जो मथो ॻरो थी पवंदो हो, फर्द निमाज़ ते कोन ईंदो हो। ॻाल्हि खे सम्झो, ॿ अहम ज़िक्र जेके आहिनि ख़ालिक़ काइनात जा, ॿिन्ही खां ई परे। न ही अल्लाह जे किताब जे वेझो, न वरी अल्लाह जे घर जे वेझो। संदे घर में तो उथियो ई कोन थे, उतां कोन उथियो कोन थे, होटलन तां हेठि लथो कोन थे, बनी ॿारे तां वियो कोन थे, पाणी जे वार ते राति जा 3 हुजनि, ॾकंदो ॾकंदो माना उते आंधे ते मोह पियो हूंदो। उहो मसलो कोन्हे। मसलो अहम इहो आहे त ॿ जेकियूं अहम शयूं आहिनि, अल्लाह जो किताब आहे ऐं ॿियो अल्लाह जी इबादत, अल्लाह जो घर आहे। माना बाज़ारूं हिन आबाद ज़रूर कयूं, पर रब जे दर खे न वीरान कयो। ऐं भई अल्लाह जा बहितरीन ज़िक्र, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमाए न ज़िक्र न क़ुरान के मूं नाज़िल करण जी हिफ़ाज़त मुंहिंजे ज़िम्मे आहे। वरी नमाज़ लाइ छा फरमाई? मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह हम कलामी आहे, ॻाल्हाए पियो उन सां, चए थो अक़िम सलात लिज़िक्री, मूसा मुंहिंजे ज़िक्र जे लाइ निमाज़ क़ाइम कंदो रह। माना ये अल्लाह तबारक व तआला जे ॿिन्ही ज़िक्रनि खां फारिग हुयो, निमाज़ जे वेझो कोन हो, क़ुर जे वेझो कोन हो, क़ुर खे ज़िंदगी भर खोजे ई कोन। हा, इहो ज़रूर आहे त मां मरी वई, पीउ मरी वियो, त पोइ मौली साहब पहुतो, सो बि मुल्ले पढ़ियो आहे, वरी निभागा पढ़ियो तो बि कोन्हे। नओं दुकान खोलींदासूं त क़ुर मजीद पढ़ायो वेंदो। हजाम दुकान खोले थो, डॉक्टर कंहिं ॻोठ में या शहर में हिकु दुकान खोले थो त मौली साहब खाई पी दुआ थो करे, अल्लाह हिन डॉक्टर जे कारोबार में बरकत ॾे, जानवर कलो या सभु माण्हू बीमार थींदा, तॾहिं त बरकत थींदुसि। ईअं त कोन थींदो बरकत भाउ। हू वरी सुबुह सां माण्हू जूं ॾाढियूं कुड़ींदो। क़ुर ॾिनल थो, लौ अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खश्यतिल्लाह व तिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। ओ दुनिया वारो जेकॾहिं क़ुर खे जबल ते लाया हा, उहो बि ज़रा ज़रा थी वञे हा, तोखे त असर ई कोन थो थिए। असर छो थिए? छाला ते? न तो उनखे पढ़ियो आहे, न तो सम्झो आहे, न तोखे माना अचे थी, न तोखे मतिलब अचे थो। क़ुर मजीद सूरह फातिह खां शुरू आहे, सूरह नास ताईं 114 सूरतूं आहिनि, 6666 आयतूं आहिनि। मूंखे ॿुधाए त निमाज़ पढ़ो था, कुल अल्लाह जी माना अचेव थी? सूरह फातिह पढ़ूं था, पाण खे माना अचे थी? अल्लाह जी हमद सया बयान कंदा, माना का ख़बर न आहे। माना जे तोते खे काथे रटाए जो, तव्हां बि रटी रटाए पढ़ो त ख़बर ई न आहे त क़ुर में छा लिखियलु आहे। ख़ौफ़ किथां थिए? अमल किथां थिए? ज़िंदगी में तब्दीली किथां अचे? मालूम थींदो, का मक़सद सम्झंदे त ख़बर पवंदी न मोहतरम। लौ अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खश्यतिल्लाह व तिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। ओ दुनिया वारो जेकॾहिं क़ुर खे जबल ते लाया, उहो बि ज़रा ज़रा थी वञे, ॾकी वञे हा। केॾो सख़्तु तव्हां खां मूंखां जबल। यादि रखे, हिन किताब खे जेकॾहिं कंहिं जबल ते लाया हा, पहिरीं त लुॾी वञे हा, लुॾण खां पोइ ज़रा ज़रा थी वञे हा। चए थो मिसाल तव्हांखे ॾियां पियो, मन तव्हां सम्झ वारा थियो, मन अकुल वारा थियो, मन को क़ुर जे वेझा वञो। हीअ किताब दुनिया में बि तव्हांजे लाइ ज़रिए निजात आहे, क़ब्र में बि ज़रिए निजात आहे। यादि रखजां, दुनिया आख़िरत में बि तुंहिंजे लाइ ज़रिए निजात आहे किताब, जेका अॼु मुंहुं मोड़े वेठा आहियूं। क़ब्र में 3 सुवाल थींदा, सभिनी खे ख़बर आहे। इन्हनि 3 सुवालनि जा जवाब जॾहिं बिल्कुलु सही ॾींदो त फ़रिश्ता हुन खां पुछंदा, ॾे ख़बर तो किथां सिखिया? अहिड़े मरहले में
खतरनाक मरहले में कब्र जेको 3x6 जी आहे, ऊंदा जो घर आहे, जिथे बिजली काने, जिथे सोलर कोने, जिथे तुंहिंजी मां कोने, पी कोने, भाउ कोने, ज़ाल काने, औलाद कोने, न खाइण आहे न पीअण आहे, तंग रस्तो आहे। उन लाइ कॾहिं सोचियो आहे पाण चयासीं इहा ख़बर आहे मरबो आहे पोइ ईअं दफ़न थिबो आहे, इहा ख़बर न आहे थींदो छा आहे, इहो सोचियो आहे पाण। मरण बि रस्म थी वई आहे। दे ख़बर तो असांखे जवाब सही ॾिना तो हासिल किथां कया। ओ फ़रिश्तो मूं क़ुरान पढ़ियो हो, मूं क़ुरान पढ़ियो हो, मूं उनखे सम्झो हो, उन खां पोइ मुंहिंजो उन ते अमल हो। उन जे करे अॼु अल्लाह तबारक व तआला मूंखे ते क़ब्र में कामयाब कयो आहे, मूंखे अज़ाब खां निजात ॾिनई। क़यामत जे ॾींहुं में साॻियो किताब जेको आहे अल्लाह जे साम्हूं हुजत थींदो तव्हांजे लाइ। या अल्लाह ही उहो शख़्स आहे जो रातनि जो थी मुंहिंजी तिलावत कंदो हो। त टच जो मोबाइल आहे, तूं तिलावत किथां कंदे? अखियुनि में पिचूं पइजियूं थी, पोस्टूं पढ़ी पढ़ी राति जा 5 दिन चंडा, तॾहिं बि तुंहिंजे अखियुनि में निंड कान्हे। रातुनि जो जाॻंदो हो, चोर भी जागंदो आहे, ईमानदार भी जागंदो आहे, दुनियादार भी जागंदो आहे, जेके पानी जो वारो आहे सो भी जागंदो आहे, उनखे निंड न ईंदी आहे, पर रात सभिनी जी गुज़री वेंदी आहे। रात उन जी बहितरीन गुज़िरिजे अल्लाह जी इबादत में गुज़ारे। ततजाफा जुनूबहुम अनिल मज़ाजी यदून रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। कि मुंहिंजनि ॿारनि जूं रातूं कीअं थियूं गुज़रनि, राति जो पंहिंजे बिस्तरनि खां अलॻि हूंदा आहिनि, पुकारींदा आहिनि पंहिंजे रब खे ख़ौफ़ ऐं उमीद सां, जेको रिज़्क़ ॾिनो त उन में ख़र्च बि कंदा आहिनि। माना क़ुरान मजीद सिफारत कंदो बाने जी त ही उहो अल्लाह शख़्स आहे जेको मुंहिंजो राति ॾींहुं मुंहिंजी तिलावत कंदो हुयो। हिन जे हक़ में तो कयां, सिफारिश तो कयां। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा क़ुरान जी सिफारिश क़बूल कई वेंदी। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। ओ ईमान वारो, ॾिसो तव्हांजो माल ऐं तव्हांजो औलाद रब जी याद खां, ज़िक्र खां, निमाज़ुनि खां गाफ़िल न करे छॾे। साईं पोइ छा थींदो? जी वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। जंहिं बि हे कयो नुक़सान वारा अथव। दुनिया त ठाहींदो, वञी जी परवाह न आहे, वॾो माल बि गॾु कंदो, वॾियूं ज़मीनूं बि हासिल कंदो, माल हासिल कंदो, दुनिया में जो पियो आहे, पर खणी छा वियो आहे? मसलो सॼो हिते ते पहुतो त गॾु त जाम कयईं। 70 साल खां पोइ गॾु करण वारे लाभ जवान जवान पिया दुआऊं कंदा आहिनि, ख़बर न पोड़ो कॾहिं मरंदो, नांग थियो वेठो आहे त असीं कब्ज़े में आणियूं। मरण खां पोइ तुंहिंजो छा थियो? अल्लाह खां परे रही करे तो दौलत त खूब गॾु कई कला। यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। सूरह शूरा में इरशाद फरमायाई, ओ इंसानो ची गौर सां ॿुधी छॾ कि माल ऐं औलाद क़यामत जे ॾींहुं तोखे ज़र्रे बराबर फ़ाइदो कोन ॾींदो। न माल ॾींदो न औलाद ॾींदो। चओ असां माल केला गॾु कंदा आहियूं? घर वारनि जे लाइ, औलाद जे लाइ, ॿारनि बचनि जे लाइ। रब चयो दुनिया जी हद ताईं त ठीकु आहे, लेकिन आख़िरत जी हद ॿुधी छॾ त उन ॾींहुं ॿई शयूं तोखे फ़ाइदो कोन ॾींदियूं। न घर वारा बि जोईंदई, न माल तोखे मिलंदो। यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। क़ुरान 5 रिश्ता गणाया आहे पंहिंजे अंदरि। कि उहो ॾींहुं अचण वारो आहे जॾहिं इंसान तोखां तुंहिंजी ज़ाल परे थी वेंदी, तुंहिंजी माउ तोखां परे थी वेंदी, तुंहिंजो पीउ तोखां परे थी वेंदो, तुंहिंजा औलाद तोखां परे थी वेंदो, तुंहिंजा भाइर तोखां परे थी वेंदा। इहे 5 रिश्ता न दुनिया में, हिन खां वधीक ॿिया आहिनि, सोट मासात माकोड़ा घणेई आहिनि, पर इहे 5 रिश्ता आहिनि जेके इंसान जे क़रीब आहिनि। कि तुंहिंजा माउ पीउ, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजा बच्चा, तुंहिंजा भाइर। कि क़ुरान क्लियर पियो थी त हिकिड़ो बि तुंहिंजे भरिसां कोन ईंदो।
जंहिंजा करी पियो न कशाला कटी पियो, मूंखे तूं नाराज़ पियो करी, मूंखां तूं परे ही, मुंहिंजे दर खे गैराबाद पियो करी, पर यादि रखजांइ जिन जे लाइ करी पियो दुनिया में त तूं ॾिसी पियो पर आख़िरत में कमु न ईंदई ॿई शयूं। तॾहिं अची नुक़सान में वियो माण्हू। इन जो मक़सदु कोन्हे त दुनियादारी न आहे करणी, इन जो मक़सदु कोन्हे त को पाण खे कारोबार न आहे करणो, नौकिरी न, कारोबार बि करणो आहे, ज़मीनदारी बि करणी आहे, नौकिरी बि करणी आहे, मज़दूरी बि करणी आहे, कमाइणो बि आहे, पर अलाह जो मक़सदु इहो आहे त जेको जंहिंजो हक़ आहे उहो अदा कर। तूं पंहिंजे घर जो हक़ अदा कर, बचनि जो हक़ अदा कर, घर वारनि जो हक़ अदा कर, पर मुंहिंजो हक़ जेको उहो मुक़दम रख, पहिरीं रख। ईअं न आहे त मुंहिंजे हक़ खे जेको तुंहिंजे मथां मुक़ररु आहे उनखे तूं सरासर छॾे ॾे। जॾहिं शख़्स खे कहिड़ी सलाह बि मिले ॿिनि शयुनि खां परे हो, हिकु अलाह जे किताब खां परे, ॿियो अलाह जी इबादत खां परे। यौम युकुशफन साक़ युदौन लसुजूद फला यस्ततीऊन खाशियतन अबसारम तराकुम ज़िल्ला वक़द कानू युदौन लसुजूद वहुम सालिमून। सूरत कलम में छा फरमायाई त जेॾीं अल्लाह पंहिंजी पिनीअ खे खोलींदो तमाम इंसान खे सजे लाइ सॼो वेंदो। ओ ॿुध बेनिमाज़ी, उते बि निमाज़ थी मथां फिक्र करी। कुरान गवाह है, युदऊन लसुजूद, अल्लाह चए थो पुकारा वेंदा, सॼा वेंदा, आवाज़ वेंदो, अचो अल्लाह खे सजदो कयो, अचो अल्लाह खे सजदो कयो। फला यस्ततीऊन, पर केतिरा माण्हू ताक़त न रखी सघंदा। छो? छाला ताक़त न रखंदा? सही बुखारी में हदीस आहे, अल्लाह जो रसूल फरमायो त जंहिं शख़्स दुनिया में निमाज़ुनि में कोताही कई, सुस्ती कई, ॾेखा कयो, ख़ालिक़ काइनात जज़ा वारे ॾींहुं हुनजी चेल खे लठ पाण मोड़े कोन था सघूं, ईअं बिल्कुलु चेल खे सख़्तु करे छॾींदो। सजदो करो। माण्हू सोचींदो दुनिया में त आज़ान ईंदी हुई, उॾीं त को न को बहानो मिली वेंदो हो। हिते मौज़न चवंदा न हयाल सलाह हयाल फलाह, अच निमाज़ खां में तव्हां असां छा सोचींदा आहियूं, हा वीचारो मौली साहब वीचारो आहे, इन खे मिड़ी ॻोठारा पिनी करे 5-10 हज़ार रुपया ॾींदा आहियूं, इन जो कमु आहे बांगड़ी ॾियणु, इन जो कमु आहे मस्जिद साफ़ करणु, इन जो कमु आहे निमाज़ूं पढ़णु पढ़ाइणु। पाण त रात जा राणा आहियूं, असां त मर्ज़ी जा मालिक आहियूं, वियासूं त ठीकु आहे, न वियासूं त ठीकु आहे, पाण खे केरु थो पुछे। माना तव्हां ॿुधी अणॿुधी करे छॾी। आज़ान आई घर में हलियो वे, आज़ान आई तो होटल में हलियो वे, आज़ान आई तो कारोबार में हलियो वे, आज़ान आई तो बनी ते निकिरी वे, आज़ान आई तो ढोर ढंगर वनी संभाली, तो का परवाह कान कई। हाणे हिते बि आवाज़ अचे पियो, हिते छा कंदे? यक़ूलुल इंसान यौमइज़िन अयनल मफ़र कल्ला ला वज़र इला रब्बिका यौमइज़िनिल मुस्तक़र युनब्बुल इंसान यौमइज़िन बिमा क़द्दम व अख़र। चई उन ॾींहुं इंसान चाहींदो त भॼी करे पंहिंजी जान छॾायां, पर आऊं रब थो चवां त भॼण जी जॻह कान मिलंदई। चवंदो सही यार केॾां निकिरी वञा, कोन चवंदा यार दिलि थी चए त मोह करे वञा, कर न मोह करे कंदे त केॾां कंदे। अल्लाह जो वरी चवंदो यार कंहिंजी पनाह में थी वञा, लिकी वञा। ला वज़र आऊं तोखे इहो ॿुधाए छॾिया त बाना तोखे लिकण जॻह कान मिलंदी। युनब्बुल इंसान यौमइज़िन बिमा क़द्दम व अख़र। उन ॾींहुं इंसान खे आगाह कयो वेंदो, उन ॾींहुं उनखे इतलाह ॾिनो वेंदो, उनखे ॿुधायो वेंदो त बाना जेको दुनिया में पोइते छॾे आयो आहीं, जेको अॻियां जे लाइ मोकिले तुंहिंजे साम्हूं अॼु आहे। ववुदिअल किताब फतरल मुजरिमीन मुशफ़िकीन मिम्मा फ़ीहि वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हाज़िरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। मुझे रब कुरान में छा फरमायो, तेरी बाने जे साम्हूं किताब रखियो वेंदो, तूं ॾिसंदे तुन किताब खे ॾिसी डिॼंदा पिया, चवंदा हाय हाय हिन किताब खे छा थी वियो आहे। ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। न मुंहिंजो नंढो गुनाह हिते छॾला, न वॾो गुनाह, उहो गुनाह जेको मूं लिकी कयो दुनिया में कंहिंखे बि ख़बर कान हुई, पर हिन किताब में मौजूद आहे। डिॼंदा अल्लाह छा चवंदो,
वजदू मा अमिलू हादिरा ओ बाना जेको करे आयो तुझे साम्हूं आ वला यज़लिमु रब्बुका अहदा जी तुझो रब कहते ज़र्रे बराबर जुल्म ऐं ज़्यादती करण वारो कोन हूंदो। ओ बिले सां लिखल हूंदो, टाइम लिखल हूंदो त हाणे दुकानदार खे चवंदो यार बिलो ॾे मूंखे सम्झ में कोन थो छा थो लिखियो आहे। पोइ जेकॾहिं लिखियो अथसि कामयाब आहे दुकानदार, न त पोइ तुंहिंजो झगड़ो गिची में अथसि। अलाह चए थो त मुंहिंजा लिखण वारा जेके आहिनि ज़रे बराबर चौक ऐं ग़लती करण वारा कोन थिए। किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून जी लिखण वारा बुज़ुर्ग ॼाणनि था जेको तव्हां कयो था। कीअं था ॼाणनि? ॿई तुंहिंजनि कुलनि ते वेठा आहिनि, न हुनजो ॿार थो महसूसु करीं, न हुनजी आहट महसूसु थो करीं, न हुनखे तूं ॾिसी ख़ाली तुंहिंजे जेको कुझु आहे लिखंदा पिया वञनि। अच्छा सजदो कर, ॿियूं ॻाल्हियूं छॾ। हा सजदो करे कीअं? चेल हमराज वरती पई आहे। सजदो करणो आहे, हुक्म के ओबे करणो आहे, हुक्म के मञणो आहे। ही दुनिया न आहे। वउमली लहुम इन्न कैदी मतीन जी बाने के दुनिया में मूं मोहलत ई ढर ॾिनी आहे। मुंहिंजी तदबीर दुनिया वारो वॾी मज़बूत अथव, उते का मोहलत कान्हे, का ढर न। बसि सजदो कर। जियां सजदो कंदो चेल सुकल अथसि ऊंधो पियो हूंदो पूरी काइनात जे साम्हूं अल्लाह हुनखे ज़लील कंदो। ही उहो बदबख्त इंसान आहे जंहिं खाधो बि पंहिंजे रब जो, पीतो बि पंहिंजे रब जो, पाताई बि पंहिंजे रब जो। अल्लाह हुन ते दुनिया जूं तरह तरह जूं नेमतूं कयूं। ही मुनकर नेमतुनि जो इनकारी हुयो। अॼु अल्लाह चए थो सभिनी साम्हूं ज़लील पियो थिए। 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो। पढ़ क़ुरान। जिसे कुरान तो मौली साहब पढ़ंदो। हा मौली साहब तुझी कब्र में मुल्लू हलंदो ईअं। तोखे अल्लाह कुल ॾिनो आहे, फ़हम ॾिनो आहे, पढ़ न कुरान खे। ख़ाशियतन अबसारुम तराकुम ज़िल्ला वक़द कानू युदउन सुजूद वहुम सालिमून। रब तो चवे इन हालत में अख न जी डिजंदी। छो बि डिजंदी? अॻियां वॾी बाह आहे, अॻियां त ख़तरनाक मरहलो आहे। ती ज़िल्लत ऐं ख़्वारी हिन जे मथां मुसलत हूंदी। वक़द कानू युदउन सुजूद वहुम सालिमून की दुनिया में सजे ला सजा वेंदा, उते इंसान ये बिल्कुलु सही सलामत हुआ। इन्हनि जो जिस्म बिल्कुलु ठीक ठाक हो, सजो करे सघिया थे। पर जॾहिं मुंहिंजे सजे ला सॼो वेंदो हो त ही पंहिंजो पाण खे बचाए वेंदा हुआ। जी अॼु ही पंहिंजो पाण खे बचाए त ॾेखारीनि न मूंखां। इहा सदा पई मिले हुन शख़्स खे। बरज़ख वारी ज़िंदगी त क़यामत वारी सदा अलॻि आहे। मरण खां पोइ जेकी बरज़ख वारी ज़िंदगी आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारियो वियो त तव्हां पंहिंजी उम्मत खे आगाह कयो। जेकर क़ुरान खां निमाज़ खां परे रहियो त हिन सज़ा लाइ बि तयारु थी अचिजो। फरमा वरी असीं अॻियां वधियासीं। मूं ॾिठो हिकिड़े शख़्सियत में माना का शइ वॾी लोह वारी तेज़ आहे, जीअं चाकू वग़ैरह थिए या खंजर थिए या का बि लोह सां का शइ का चीरजे लोह जी। ॿियो शख़्स वेठो आहे, हुनजे अख खां ई चीरो थो ॾे कंध ताईं, वरी हुनजे नक खां चीरो थो ॾे, वरी हुनजे वाछ खां चीरो थो ॾे। बाक़ाइदे जी धीरा ॾिबान उतां खां फारग थियो, वरी ॿी अख ॾे आयो, वरी नक जे ॿिए पासे आयो, वरी ॿिए चप ॾे आयो। हितां फारग थिए थो त ही पासो सही थियो वञेसि, वरी हिनखे धीरा वेठो ॾे, वरी हिन पासे ते वरी माना मुसलसल हुनखे धीरा वेठो ॾे। वॾी तकलीफ़ में माण्हू हो त मूं पुछो भला हिन जो कहिड़ो आहे? चई कूड़े क़िस्म जो माण्हू हो। कूड़ ॿुधो अथव न कॾहिं? माशाअल्लाह तव्हां त ॿुधा कोन ॻाल्हायो कूड़। जेसि ताणी कूड़ न ॻाल्हाई त मानी तुंहिंजी हज़म कान थी थिए। सच खे बि कूड़ कंदासूं। माना न कूड़े शख़्स जे लाइ केॾी सख़्त सदा ॿुधाई पई वञे, हुनखे धीरा ॾिना पिया वञनि। ऐं कूड़ वारे शख़्स ते अल्लाह ताला लानत कई आहे।
अॼु लानती कम खे माण्हू कूड़ खाए वरी ते तव्हां ख़बर आहे त अप्रैल में माना 1 अप्रैल ते अप्रैल फूल माना अॼु कूड़ ॻाल्हाइण जो ॾींहुं आहे। बाक़ाइदे सरकारी तौर ते माण्हू ते ॿाहिरां माना अॼोको ॾींहुं कूड़ ॻाल्हाइण जो आहे, अॼोको ॾींहुं धोखे जो आहे, अॼोको ॾींहुं माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइणो आहे। हाणे तव्हां कंहिंखे चओ त भाउ तुंहिंजे पीउ खे दिलि जो दौरो पियो आहे, तुंहिंजे पुट जो एक्सीडेंट थी पियो आहे ऐं ख़ुदा न ख़ास्ता उनजे घर वारा ॿुधी करे मरी पिया, उनखे दौरो पियो, मूंखे यकीन आहे रब जी ज़ात में इंशाअल्लाह तूं कातिलनि में शुमार थींदे ऐं क़यामत जे तोखे हिसाब ॾियणो पवंदो त हिकिड़े माण्हू खे तो हिरासा कयो त छो कयो, तोखे हिन जी इजाज़त कंहिं ॾिनी हुई? फरमाया मुनाफ़िक जी निशानी आहे इदा हदस कज़ब, ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। ओ वापारियो ॿुधी वञा मथां चयार असांखे वापार जी मर्ज़ी अचे ॻाल्हायूं चे कयूं न। सही मुस्लिम जी रिवायत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं 3 क़िस्मनि जा माण्हू हूंदा। अल्लाह ताला न हुननि सां ॻाल्हाईंदो, वला यंज़ुरु इलैहिम वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम, न निगाह रहम सां ॾिसंदो, न उन्हनि खे पाक साफ़ कंदो, उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वात मुबारक मां इहे मूं अल्फाज़ ॿुधा, मूं अर्ज़ कयो ख़ाबू व ख़सरू मन हुम या रसूलल्लाह, ये अल्लाह जे रसूल, ये माण्हू त तबाही बर्बादिया आहिनि कहिड़ा? पाण फरमायो अल मुनफ़िक़ु सिलातु बिल हल्फ़िल काज़िब, पहिरियों उहो माण्हू जेको कूड़ ॻाल्हाए पंहिंजो सामान विकिरो करे, पंहिंजो सौदो, पंहिंजा ढोर डंगर जेको बि कारोबार अथसि, कसम खणे त न बाबा हिन में कोई बि कोन्हे, कसम खणे ही त शइ बिल्कुलु असली आहे, हिन में का मिलावट कान्हे, माना कूड़ ॻाल्हाए करे फरमाई त पंहिंजो सामान थो विकिरे। ख़ालिक़ काइनात क़यामत जे माण्हू सां ॻाल्हाईंदो कोन, हल तुंहिंजे लाइक़ ई न आहे जो तोखे रहमत जी निगाह सां निहारिया। वरी हेठां सही मुस्लिम जी रिवायत आहे त 3 क़िस्मनि सां माण्हू सां अल्लाह ताला कोन ॻाल्हाईंदो, हिननि खे पाक कंदो न साफ़ कंदो। कहिड़ो? हिन मां हिकिड़ो मलिकुन कज़ाबुन, कूड़ो बादशाह, कूड़ो हुक्मरान, माण्हुनि खे ॾटा ॾे, आसरा ॾे, दिलासा ॾे, बेफ़िक्र थियो, ऐं हीअं थो कयां, हाणे हीअं थो कयां, करिणो कुझु कोन्हे, सिर्फ़ु पंहिंजी हुकूमत खे तूल ॾियण जे लाइ, हुकूमत खे क़ाइमु रखण जे लाइ दुनिया वारनि खे पंहिंजी रियाया सां बेवकूफ़ बनाईंदो रहनि मिस्किननि खे। अल्लाह इंसाफ़ कोन ॻाल्हाईंदो, छो जो तो इंसाफ़ पसंदि न थिए। बैतुल मुक़द्दस फतह थी वियो, अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु ताला जनरल आहे, उहो सहाबी आहे जंहिंजे लाइ मुहम्मद रसूलुल्लाह अबू उबैदा बिन जर्राह फिल जन्नह 10 सहाबनि खे जो गणे पाण चयो कि अबू उबैदा बिन जर्राह अशरा मुबशरा में आहे, ही जन्नती साथी आहे मुंहिंजो, जनरल आहे। लाट पादरी खे चई त मूंखे शहर जो चाबियूं ॾे, पादरी जो चाबी कोन ईंदुसि, चई बाबा खून रज़ी न करा, असां सभु कुझु फतह करे बाक़ी थी ते बीठा आहियूं, हाणे तूं तंग न कर, मूंखे चाबी ॾे। चई कोन ॾींदुसि, छो? चई चाबी तव्हांजे ख़लीफ़े खे ॾींदुसि, चाबी ॾींदुसि ज़रूरु, पर तव्हांखे कोन चाबी मूंखे ॾियणी आहे, तव्हांजे ख़लीफ़े खे। ख़लीफ़ो कहिड़ो? उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु मोकिलियो पैगाम अबू उबैदा बिन जर्राह, असां असां सभु कुझु फतह करे छॾियो आहे। पादरी लाट जेको वॾो पादरी आहे उन खामखा इसरार कयो आहे त चाबी ऐं ख़लीफ़े खे ॾींदुसि, असां नथा अचूं वधीक खून रज़ी कयूं, चाबी वठण को मसइलो कोन्हे असांजे लाइ, पर जेकर तव्हां अची सघो था त ॿुधायो, उनजो ठीकु आहे अचां थो, को मसइलो कोन्हे, आउं अची वठांसि। हाणे चई ख़लीफ़ो तयारी पियो करे, छा ख़्यालु आहे? अंग्रेज बिन ॻाल्हि जो मुतारिफ़ आहे त उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जहिड़ो माण्हू जेकॾहिं 10 साल ॿी ख़िलाफ़त करे आहे त न सरज़मीन ते शायदि कुफर जी हुकूमत न हुजे, अधु दुनिया ते हुकूमत करण वारो माण्हू हाणे घरां निकिरे पियो बैतुल मुक़द्दस जे लाइ। हाणे मूंखे ॿुधायो त छा प्रोटोकॉल हूंदो, केतिरा माण्हू गॾु कयईं? असांजा बि त सदर वज़ीर आज़म ईंदा आहिनि न बा, ॿियो न घटि में लॾे में 100 माण्हू त हूंदा आहिनि, घणा न 100 बि काफ़ी आहिनि माशाअल्लाह, खर्चे तव्हां ते हुननि ते कोन्हे। हिकिड़ो ग़ुलाम, हिकिड़ी सवारी,
ये ना है जो पंहिंजे लाइ अलॻि खणे गुलाम लाइ न, गुलाम खे चई त सुवारी तयार कर, निकिरी पिया हलंदे हले चई सुवारी तयार, गुलाम जे मथे सुवार थी वियो। अमीर मोमिन आऊं सुवार छो थियां? चई तूं त मुंहिंजो इंसान आहीं न, तो कहिड़ो ॾोह कयो? हलंदा अचनि अहिड़ी जॻह ते पहुता जिथे माना त कलराठी ज़मीन हुजे, पेर खुपी न पियो सघे, छा कयो पंहिंजा जूता लाहे ॿधूं, पोइ ते ॻोठाण ॿधंदा आहिनि, पोइ ते सामान बैतुल मुक़द्दस जे करीब पहुता। अबू उबैदा बिन जर्राह रज़ियल्लाहु ताला अन्हु आयो त पे अमीर सां मुलाक़ात कयां, ॾिठो उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे त गुलाम मथे वेठो आहे, ही हमरा जेको आहे त महार छिकींदो वियो अचे, सामान पोइ ते लॻो पियो आहे, चवणु लॻो अमीर मुंहिंजी तव्हांजी कैफ़ियत कहिड़ी आहे? छा थियो मुंहिंजी कैफ़ियत खे? अबू उबैदा हिन दुनिया जे करे असां कॾहिं फतवात हासिल कोन कयूं आहिनि, जेकर रब साईं असांखे फतवात नसीब कई आहे त इस्लाम जे ज़रिए, मुहम्मद रसूलुल्लाह जे इताअत जे ज़रिए, जेकर पैगंबर जो साहिब न हुजे तोखे सख़्त सज़ा ॾियां हा। ख़ैर उस मत करे वियो, छा थो करे सघां? दिल में सोचूं अल्लाह करे जॾहिं असांजो अमीर माण्हुनि जे साम्हूं अचे त गुलाम हेठि हुजे, अमीर मथे हुजे, पर ईअं कोन थियो। जॾहिं वारी आई गुलाम जी, गुलाम मथे आहे, अमीर महार छिकींदो पियो अचे, माण्हू परेशान जेके न पिया सुञाणनि हिन में अमीर केरु आहे। लाट पादरी चयो त कहिड़ो तव्हांजो अमीर आहे? चई जेको मथे वेठो आहे गुलाम आहे, जेको महार छिकींदो अचे असांजो अमीर आहे। हुन वञी वॾे अदब सां चाबी ॾिनी, चई मूं पंहिंजनि किताबनि में पढ़ियो हो त बैतुल मुक़द्दस उहो माण्हू फतह कंदो जेको इंसाफ़ पसंद ख़लीफ़ो हूंदो। अॼु मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त वाक़ई इहो ई इंसाफ़ पसंद माण्हू आहिनि। अहिड़ा माण्हू ॻाल्हियूं करण वारा करण ॾे, असांखे को फ़र्क़ु कोन थो पए। जिन जे लाइ तारीख़ गवाह है, मदीने जो घटियूं हुजनि, राति थी वई आहे, सोचे थो अमीर मोहतरम त यार थी सघे थो त शहर खां ॿाहिरि बि को मोहताज, को मुसाफ़िर न हुजे। ईअं न थिए जो रब साईं मूंखां क़यामत जे ॾींहुं पुछे उमर तुंहिंजी ख़िलाफ़त में माण्हू ईअं तकलीफ़ में रहिया, ईअं राउंड ते निकिरी पियो अकेलो, केरु गॾु कोन्हे, मुसाफ़िर वेठो आहे, परियां ख़ीमो बि लॻो पियो आहे। मुसाफ़िर दुआ सलाम के बाद ख़बर केरु किथां अची, बाबा पंहिंजे कम जी कर, मूंखे छॾ। अमीर उमर पुछियुसि आख़िर तोसां को मसलो आहे, का ॻाल्हि है? चई ॻाल्हि इहा आहे त मसले जो हल न तव्हां वटि आहे न मूं वटि आहे। चई छा मसलो आहे तोसां? चई मुंहिंजी घरवारी खेमे में आहे, हुनखे ॿार जो टाइम थी पियो आहे, तूं बि मर्द आहीं, आउं बि मर्द आहियां, पाण छा था करे सघूं? ही फौरन वञे थो पंहिंजी घरवारी खे थो थारे के उम्मे कुलसूम खे। ओ ख़बर अथव उम्मे कुलसूम केरु आहे? बीबी फातिमा जी धीउ आहे, अली मुर्तज़ा जी धीउ आहे जी, अमीर उमर जी घरवारी आहे। मूंखे ॿुधायो, ईमानदारी सां ॿुधायो, रुगो पंहिंजो न पाण में ख़ाली थोरो इख़्तिलाफ़ थी पवंदो, कारोबारी कर बनी ते थोरो चकर थी वियो, फुट अध ते, या असांजो वार ते चकर थी पियो, वेझा माइट न बाबा हिन सां माइटी कोन कंदुसि। ओ दुश्मन खे केरु पंहिंजूं नियाणियूं कढी ॾींदो आहे छा? थींदो आहे कॾहिं? जे दुश्मनी हुई त अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु कीअं शादी कई, कीअं पंहिंजी धीउ ॾिनी उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे? ख़बर छा चवंदा? कि पंहिंजी हुकुम जी ज़ोर सां, पोइ मुश्किल छा जो? माना कंहिं बि ॻाल्हि में तव्हां अची नथा सघो। बहरहाल चवणु लॻो उम्मे कुलसूम तयार थी नेकी जे लाइ। छा आहे अमीर मोमिनीन? चई माई खे ॿार ॼणाइणो आहे। छा हुते नौकरियाणियूं कोन हुयूं? छा बाणियूं कोन हुयूं? छा माण्हुनि जूं औरतूं मरी बि हूं? छा सभु आहिनि, पर न इहो नेकी जो कमु तोखे मूंखे करिणो आहे। सामान घरवारी खणे थी, ही खाइण पीअण जो सामान थो खणे, हू वञी दाइपो जी कमु थी करे, ही साथी खे अचवा बाह बारियूं तुंहिंजे लाइ खाधो पीतो तयारु कयूं। चई बुखार हाले कॾहिं का वीचारा हूंदा, हेॾा ई खाधो पिया पचाइनि। देरि थोरी देरि खां पोइ आवाज़ आयो अमीर मोमिनीन जी जी पंहिंजे साथी खे ख़ुशख़बरी ॾे त अलाह तोखे पुटु ॾिनो आहे। हमरा हैरान थी वियो त हुनजी घरवारी ख़ातून अवल दाइपो पी करे ऐं अमीर मुंहिंजी ख़िदमत में लॻो पियो आहे। इनखे चइबो आहे इंसाफ़। फरमाया मुंहिंजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हदीस त डिघी आहे, टे मुख़्तसर जी बचो आहे। अॻियां हलियासूं, मूंठो हिकिड़ो खॾो आहे तॾूर वांगुरु, उन मां वॾियूं रड़ियूं कूकूं अचनि, वरियो पंथ वञनि, वरी कूकूं अचनि। ख़ैर मूं भरिसां वञी ॾिठुमि त हुन में
उघाड़ा मर्द ऐं औरतूं हुजनि, हेठां खां जॾहिं बाहि थी मथे चढ़े दाऊं था कनि। मूंसां गॾु जेके फ़रिश्ता हुआ उन्हनि खे मूं पुछो त हिननि खे कहिड़ी शइ जी सज़ा आहे? चयोसि इहे उहे मर्द ऐं औरतूं आहिनि जेको ज़िना जो इर्तिकाब कंदा हुआ। ज़िना कहिड़ी ख़तरनाक आहे। इन ही सही मुस्लिम हदीस में आहे त शेखुन ज़ानिन क़यामत जे अल्लाह ने शख़्स सां ॻाल्हाईंदो कोन, निहारींदी कोन, न के उन निगाह रहमत सां ॾिसंदो, न के उनखे पाक साफ़ कंदो। जी पोढ़ो बदकार, बदकारी बुराई न के जवानी में इजाजत है, न पीरी में इजाजत है, पर अल्लाह इन करे न पोड़े का वधीक नाराज है तो निभागा तुझी जवानी तो गुजरी गुजरी, पर आखिर में तू उम्र में आए, दाढ़ी अच्छी थी वही, उम्र चढ़ी वही, तॾहिं बि तू पिया आहे का न रुके। हार तो कुछ पंहिंजी उम्र जो ख्याल ही लज करी हा। वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। मुझे रब ऐलान कयो कि ज़िना जे वेझो न वञा, छो जो बेहयाई जो कम अथई। वसा सबीला, ऐं रब तोखे ॿुधाए त रस्तो तमामु ख़राब अथई। ऐं तव्हां ॾिठो जेके बि माण्हू रस्ते ते हलिया, वॾा मालदार, वॾा ज़मीनदार, वॾे पैसे वारा तबाही बर्बाद थी विया, का शइ धन कान बची। जेके रब जे बुरो रस्तो आहे उहो कॾहिं बि सिधो रस्तो नथो थी सघे। वल्लज़ीन ला यदून मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून अन-नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़्नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। जी मुंहिंजा बाना मुंहिंजो दर छॾे करे दर दर जी ठोकरूं कोन खाईंदा। ये नक झुकाईंदा त पंहिंजे रब जे साम्हूं, जे गोॾा झुकाईंदा सटींदा त पंहिंजे रब जे साम्हूं, जे सजदो कंदा त पंहिंजे रब जे साम्हूं। तकलीफ़ हुजेनि चाहे आसानी हुजेनि, जी मुंहिंजो दर छॾे कंहिं ॿिए दर ते न वेंदा, मूंखां सवाइ कंहिंखे कोन पुकारींदा। इहो अल्लाह जेके तौफ़ीक़ ॾे, कि मुंहिंजो बानो थी करे मूंखां कॾहिं बि नाउमीद कोन थींदो। दर दर ते ठोकरूं उहो इंसान खाईंदो जेको रब खां नाउमीद थींदो। ज़करिया अलैहिस्सलाम 90 साल जो न, छा थो चए? रब ला तदरनी फर्द वंत खैरुल वारिसीन। ओ मुंहिंजा रब मूंखे अकेलो न छॾजां, तनहा न छॾजां, तूं बहितरीन वारिस ॾियण वारो आहीं। याद करी इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजल लहू मिन क़ब्ल समिया। ओ ज़करिया तोखे पुट जी ख़ुशख़बरी था ॾियूं जंहिंजो नालो यहया हूंदो, असां हिन खां पहिरीं नालो बि न रखियो आहे। 90 साल जी उम्र में बि रब खां नाउमीद कोन्हे। अॼु 25 सालन जो नौजवान जेको आहे रब खां नाउमीद थी करे दर दर जूं ठोकरूं थो खाए, दर दर जूं मिटियूं पाण बि खाए तन, ग़रीब घरवारी खे थो खाराए, खाक थो खाए। सी खाकुनि सां जे ॿार थियनि हा त पोइ घणा ॾींहं थी वञनि हा। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ि यख़्लुक़ु मा यशा यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअल मन यशा क़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। जी ज़मीन या आसमान जी बादशाहत अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे, चाहे चए थो जेके चाहियां धेरू ॾियां, जेके चाहियां पुटड़ा ॾियां। औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा, जेके चाहियां पुट ऐं धेरू ॿई ॾेई छॾियां। व यजअल मन यशा क़ीमा, जेके चाहियां बे औलाद ई संद कयां। इन्नहु अलीमुन क़दीर, ॼाणे थो ताक़त रखे थो। याद रखो औलाद रब जो समय आहे, उन खां नाउमीद न थी। रब मिसाल ॾिननि, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबर इस्माईल व इसहाक़ इन रब्बी लसमीउ दुआ। इब्राहिम अलैहिस्सलाम छा थो चए? तमाम तारीफ़ उन अल्लाह जूं जे पीरीअ में मूंखे हिकु न बल्कि 2 पुट अता कया, इस्माईल ऐं इसहाक़। इन रब्बी लसमीउ दुआ, मुंहिंजो रब त दुआउनि खे ॿुधण वारो आहे। हिते छा यार अल्लाह ॿुधे कोन थो? हिते अल्लाह छा थो चए त मुंहिंजो पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम ही 80 साल खां मथे थी थो वञे, चए थो या अल्लाह पुटड़ो अता कर। अल्लाह जो हिन मूंखां हिकु घुरियो, मूं 2 ॾिनोमांसि। छाला मिसाल ॾिनई कि तव्हां जे लाइ त नाउमीद न थिजो मूंखां।
वल्लज़ीन ला यदून मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून अन-नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़्नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। कि मुंहिंजो बानो कॾहिं बि कंहिंजो खून वहण वारो न हूंदो, नाहक कंहिंखे क़त्ल करण वारो न हूंदो, मुंहिंजो बानो ज़िना जे क़रीब न वेंदो, कॾहिं बि ज़ानी कोन हूंदो। वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। जंहिं बि हे कम कया थी गुनाह जा कम कमाए युज़ाविल अज़ाब यौमल क़ियामा व यख़्लुद फ़ीहि मुहाना। कि क़यामत जे ॾींहुं जे करे बग़ैर तौबे जे मरी वियो आहे त हिन खे छा कंदी, ॿीणो अज़ाब ॾींदोसांसि, हमेशह जहन्नम में सड़ंदो ऐं ज़लील थींदो रहंदो। इहे बुरायूं ये अल्लाह जे रसूल छा फरमायो, सही बुखारी जी रिवायत आहे, जॾहिं चोर चोरी कंदो आहे, जॾहिं ज़ानी ज़िना कंदो आहे, जॾहिं शराबी शराब पीअंदो आहे, उन दौरान हिन जे दिलि में ईमान न हूंदो आहे। माना चोरी ते निकितो, मरी पियो या मारिजी पियो। अक्सर तव्हां त चोर मारिजी वेंदा आहिनि या मरी पवंदा आहिनि। छा फरमायो, ईमान ते न मोथो। हमरा ज़िना जहिड़े कुढ़े कम लाइ निकितो आहे, मारिजी वियो या मरी पियो पाण, फरमायो त ईमान ते कोन मो। हमरा शराब पीतो ऐं शराब अञा मसाने में मौजूद आहे, मरी पियो त ईमान खां बग़ैर मरी पियो। तॾहिं त असांखे छा चई, या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ़्लिहून। ओ ईमान वारो, शराब जो पीअण, जुआ जो रहण, ही आस्ताना ऐं ढारा रिजसुम मिन अमलि शैतान, पलीत अथव शैतानी अमल आहे। फज्तनिबू, ऐं रब तव्हांखे चवनि था बचो हिन खां, लअल्लकुम तुफ़्लिहून, तां त तव्हां कामयाब थियो। कंहिं बि हिकिड़े कम मां वियो, उन में दाख़िल थियो, इख़्तियार कयो त तूं नाकामी नामुराद आहीं, जिन कमनि खां बचा पंहिंजो पाण खे, छो जी शैतानी कम थोए। आख़िरी ॻाल्हि फरमा, जॾहिं असीं अॻियां हलियासीं, मूं वटि हिकिड़ो वॾो तलाउ आहे पाणी जो, पर रंग हुनजो पाणी जो कोन हो, ॻाढ़ो रंग पियो लॻो, रत वारो। उन जे अंदरि हिकिड़ो हमरा तरे वेठो, ॿियो वरी किनारे ते वेठो। उहो तरण वारो अचे थो, ॿाहिरि निकिरण जी कोशिशि थो करे, उन किनारे वारे जे हथ में वॾा भितर ऐं पत्थर आहिनि, उनखे ज़ोर सां जो वात खोले थो, उहो पत्थरों जे पेट में वञे थो, वरी तरण शुरू थो थिए। वरी वापसि थो कोशिशि करे ॿाहिरि निकिरां, पर ही मथां चौकीदार वेठो आहे हिनखे, वरी हिनखे पत्थर हणे थो, वात में थो वञे, वरी जे पेट में थो, वरी वापसि थो वञे। माना मुसलसल सज़ा आहे। मूं पुछो जेके फ़रिश्ता मूंसां गॾु आहे, भला हिन माण्हू जी कहिड़ी ख़ता आहे? चयो साईं व्याजी हो। व्याज त ॿुधो अथव? कोन ॿुधो लॻे थो, कोन था ॿुधो, माशाअल्लाह। त हाणे त व्याज कोन हले न। अरे एकड़ तुंहिंजो व्याज खां बग़ैर कोन थो काहिजे, तोखे कीअं ख़बर कान हूंदी? हिकिड़े गिरेज जे चपड़ासी खां वठी 20 स्केल वारो जेको आहे, उन बि ज़रूर बैंक मां पैसा खयां हूंदा, सवा उनखे जेके रब बचाए। आहे को बचियल? हूं त शायदि हुजे, मूं जहिड़ो को चरियो हुजे, न खयां हुजनिसि। असांखे चरे पैसा कोन थो खणे। असां सिंधी नांग कोन छॾियूं तो त पैसा छॾींदा आहिनि। किस्तुनि ते पाण नांग वठी वेंदासीं या पिट आहे। यकीन कयो त केॾो वॾो पैसारो छो न हुजे, पर जेसीं ताईं खंधो रखियल न हुजेसि, तेसि ताईं हुनखे मज़ो ई कोन ईंदो। अजीब तबियत आहे पंहिंजी। जेसीं ताईं सेठ खां व्याज ते पैसा न वठे, तेसि ताईं हुनखे मानी कान वणंदी। ओ घटि में घटि गुनाह ख़बर अथव? इब्ने माजा जी रिवायत आहे, किताब मौजूद आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो, इन जो घटि में घटि गुनाह जेको आहे पंहिंजी सगी मां सां निकाह करण जे बराबरि आहे। ऐं भाई तो ते ॻाल्हि फाइनल थी न, अञा हिन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि थींदी? फरमायो, व्याज खाइण वारो, खाराइण वारो, लिखत करण वारो ऐं गवाही ॾियण वारो, चइनी ते रब जी लानत आहे। पढ़ जामे तिरमिज़ी, सही मुस्लिम जी हदीस। हाँ तू वेठो हिकिड़े हंधि,
उते हिन पाण में लेन देन कई अबा घणा खपनि था लख रुपया हाणे आऊं ही तव्हां वेठा आहियूं यार ही गवाही त लिखजां तोखे जेको आहे सो असां मूं हिनखे पैसा न तूं वरी ख़ुशि पियो थियां चङो मुड़ुसु आहियां माना मूंखे वॾो अहम आहियां जो मूंखां गवाही इहा ख़बर कान्हे निभागा तो मुफ़्त में लानत ख़रीद कई सिगरेट जे सूटे ते चांहि जे चस्के ते मानीअ जे गभे ते तो मुफ़्त में लानत वरिती ख़ुशि पियो थी तव्हां वॾो माण्हू आहियां जो मूंखां गवाही वरिती आहे ॾिस त सही तूं गवाही ॾीं कहिड़ी पियो अल्लाह ताला कुरान में फरमायो व्याज छॾे ॾियो वज़रू मा बक़िया मिन रिबा इन कुंतुम मुमिनीन जी जेकॾहिं मोमिन आहीं त व्याज जो कम ई कारोबार ॾियण वठण छॾे ॾे फ़इन लम तफ़अलू फ़अज़नु बिहर्ब मिन अल्लाह व रसूलिही व इन तुबतुम फलकुम रूस अमवालिकुम ला तज़लिमून व ला तुज़लमून पर जेकर व्याजी तू नथो रुकजी त पोइ मूंसां ऐं मुंहिंजे रसूल सां ऐलान जंग कर लइया मैदान में घणेई तो बि व्याज ते माण्हू गॾु कया हूंदा पाड़नि जा पाड़ा तुंहिंजा हेठि हूंदा अच अच त विढ़ूं ॾिसूं तूं तो खटी या असीं था खटियूं माना अल्लाह ताला व्याज खाइण वारे सां बाक़ायदे जंग जो ऐलान कयो आहे माना ही हालत जंग में तो यादि रखी हालत ख़तरनाक एमरजेंसी में आहे कंहिं वक़्तु बि अज़ाब हिन मथां रब जो टुटी सघे थो इहो ॿुधाए छॾियां जदो अच मूंसां ऐलान जंग कर सूरह बकरा है पढ़ो कुरान अल्लाह सां जंग करे को खटींदो आहे अब्र जे यमन में पंहिंजो काबो बनायो चवण लॻो जेसी ताईं इहो असुल काबो डहंदो कोन तेसी ताईं माण्हू मोॾे ईंदा कोन लश्कर जहिड़ो तहिड़ो कोन कयईं हाथियुनि जो लश्कर खणी अची काह कयईं पहिरीं त अब्दुल मुतलिब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो जेको बैतुल हराम जो मके में जेको मस्जिद आहे असांजी उनजो जेको आहे मुतवली हो पहिरीं त मुक़ाबिलो कयईं पर उठण ॾिठो त हीअ त मुसीबत असांखां वधीक आई आहे हाथियुनि जे साम्हूं बीह न सघिया अब्रह चालाकी करे अब्दुल मुतलिब जे उठनि ते कब्ज़ो कयो त ईंदो न ॻाल्हियुनि ते अब्दुल मुतलिब पहुतो हुते ॻाल्हियुनि ते हा अब्रह जो ॾे ख़बर अची ख़बर या त मुंहिंजा उठ वापसि कर चवणु लॻो त मूं त सम्झो वॾो को समझदार माण्हू हूंदे अकुल वारो माण्हू हूंदे काबतुल्लाह जो मुतवली आहीं तूं काबे जे बजाए मूंसां उठनि जूं ॻाल्हियूं पियो करीं थी ॻाल्हि ॿुध अब्रह मूं ॾिसी छॾियो आहे त मूं में ऐं मुंहिंजी क़ौम में तुंहिंजे मुक़ाबले जी सघई ताक़त न आहे उठ मूं ॼाण काबो अथई मथे जो हाणे तूं ॼाण त मथियूं ॼाणे जे धणी खे पंहिंजो घर बचाइणो त बचाए वेंदो न त पोइ इहो साम्हूं अथई हुन चयो त जॾहिं मुतवली चङे मुड़ुस हथियार फिटा कयां त पोइ मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे हाणे जंग फिरी किरां वई अलाह ॾे विझो घर बुने जवान पहिरियों घर आहे दुनिया में अल्लाह जो घर पहिरीं मस्जिद आहे अब्रह चयो त हलो लश्कर खे हलो का कयो अल्लाह चयो हाणे मुक़ाबिलो मूंसां आहे दुनिया के तो खबर पे तरफ सा मुकाबलो कीअं थींदो आहे चलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तव्हां न ॾिठो त मूं हाथियुनि वारनि सां छा कयो हुन जी तदबीर खे तबाही बर्बाद कयमि हुन जी बर्बादीअ जे लाइ मूं हाथी कोन मोकिलिया मूं डायनासोर कोन मोकिलिया वॾा जानवर न बल्कि चई नंढड़ो पखी जंहिंजो पा यादि पा बि मस गोश्त थींदो अबाबील पखी वात में चुंब में पथरी आहे पत्थर न पथरी जंहिं बि इंसान खे जंहिं बि जानवर खे ते पई फजलम काफ़िम माकूल इएं ते कंहिंजे खाधल गाह हुजे जॾहिं सिर्फ़ु माल खे पाण खाराईंदो माल जॾहिं पेट भॼी वेंदो आहे पोइ ईअं पियो लताड़ींदो आहे पोइ हुनखे परवाह न कंदो आहे जीअं तबाही बर्बाद कयो मान अब्रह ॾिठो त भॼी को जान छॾाए ते मुंहिंजो बीहणु मुश्किल आहे अल्लाह ताला पंहिंजे घर खे बचायो त व्याजी खे बि रब थो चए त जेकॾहिं तूं व्याज खां नथो रुकजी न पोइ अच त तूं मूंसां मुक़ाबिलो कर पर रब साईं वरी बि चानस ॾिनसि केॾो करीम आहे इएं कोन चई त तो जेके बि पैसा गॾु कया आहिनि इन्हनि खे साड़े बाह ॾेई छॾ या विराए छॾ न
फ़इन तुबतुम फलकुम रूस अमवालिकुम ला तज़लिमून वला तुज़लमून। ए बाना जेकर ता तौबा था कयो ऐं वाइदो था कयो अॼु खां पोइ व्याज जो कम न कंदुसि, पोइ मालिक तो मूर जो मालिक आहीं, तो जेके बि पैसा ॾिना आहिनि मूर पंहिंजो वापसि कर, व्याज छॾे ॾे, अॼु खां पोइ तौबा कर। अब कंहिंखे लख ॾिनो थी त 1.25 लख, ऐं सम्झां थो त वाणियूं वठंदो आहे 1.25 लख, मुस्लमान वठंदो आहे 1.5 लख। वाह वाह, इहो असांजो ईमान रहियो त मुंहिंजा मोहतरम सही बुखारी जी हदीस किताब रोया माना ख्वाबनि जी जे किताब में तव्हांखे हदीस मिलंदी, डिघी हदीस आहे, अञा काफ़ी डिघी आहे, पर ख़ासि करे 4 ॻाल्हियूं जेके मूं तव्हांजे साम्हूं बयानु कयूं। दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे तव्हांखे हिन ॻाल्हियुनि खां पनाह में रखे ऐं सही माना में क़ुर ऐं सुन्नत ते अमल कनि तौफ़ीक़